नौदेरो जी रेस्ट हाउस में ड्यूटी कंदड़ म्यूनिसिपल मुलाजिम अब्दुल सत्तार दायो जी घरवारी इस्लाम खातू पंहिंजे 4 ॿारनि सूदो पुरस्कार नमूने घर मां ग़ाइब थी वई। म्यूनिसिपल मुलाजिम अब्दुल सत्तार नौदेरो थाणे ते एमसी दाख़िल कराई, पर पुलिस 5 भातियुनि खे हथ न करे सघी आहे। अब्दुल सत्तार दायो पंहिंजे माइटनि ऐं साथी म्यूनिसिपल मुलाज़िमनि सां गॾिजी ज़ाल ऐं ॿारनि जी बाज़ियाबी लाइ शहीद राणी बेनज़ीर प्रेस क्लब पहुची एहतजाज रिकॉर्ड कराई। हुननि चयो त 10 दिसंबर जी रात घर में निंड सुतल हुयसि त रात जो 4 वॻे सुजागी थी त घर में फ़क़ति हिकु न्याणी निंड सुतल हुई, बाक़ी सभु गायब हुआ। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। नूर सुमरो लाइन ते मौजूदु आहे। नूर, छा तफ़सील आहिनि? वधीक पुलिस कहिड़ी कार्रवाई कई आहे? छा केस दाख़िल थियो आहे? रेस्ट हाउस में ड्यूटी कंदड़ म्यूनिसिपल मुलाजिम अब्दुल सत्तार दायो जी घरवारी इस्लाम खातूं पंहिंजे 4 ॿारनि समेत अध रात जो घर मां गायब थी वई आहे। अब्दुल सत्तार दायो शहीद राणी बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब पहुची पंहिंजे अज़ीज़नि ऐं साथी मुलाज़िमनि सां गॾिजी एहतजाज कंदे दायो आहे त 10 दिसंबर जी रात 2 बजे ओचितो निंड मां उथियुसि त मुंहिंजो घर ख़ाली हुयो, सवाइ हिकु न्याणीअ खां ॿियो को बि घर में न हुयो। उन वक़्तु ई ॿाहिरि निकिरी नौदेरो पुलिस गश्त कंदड़ टीम खे इतलाउ कयो, जंहिं के ख़ातिर ख़्वाह नतीजा न ॾिना, न ई हिन वक़्त ताईं का ॻोल्हा में मदद कई आहे। अब्दुल सत्तार ॿुधायो त मुंहिंजी घरवारीअ जो को बि जहिड़ो झगड़ो न हुयो, न कंहिं ॿारनि खां को अहिड़ो मसइलो हुयो। ख़बर न आहे त उहा घरां पाण निकिरी वई आहे या हुनखे कंहिं अगवा कयो आहे। हुननि वस वारनि खे अपील कई आहे त मुंहिंजी मदद कई वञे, जीअं मूंखे पंहिंजा ॿार कढी सघनि। महिरबानी नूर, अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, मां खे ॿुधायूं पिया नौदेरो मां जिते रेस्ट हाउस में ड्यूटी कंदड़ म्यूनिसिपल मुलाज़िम अब्दुल सत्तार दायो जी घरवारी इस्लाम खातूं पंहिंजे 4 ॿारनि सूदो पुरस्कार नमूने घर मां ग़ाइब थी वई आहे। म्यूनिसिपल मुलाज़िम अब्दुल सत्तार नौदेरो थाणे ते एमसी दाख़िल कराई आहे, पर पुलिस अञा ताईं 5 भातियुनि खे हथ न करे सघी आहे।